तुझे उबती गड़प शुरू थी चुकी है। मुझे प्यारन का मोकला है वट शैतान करीब एक इबरतनाक मौत तुझो मुंतज़िर आहे। आ मरणो हर के माण्हूअ खे को ॿारण ॿारे वेंदासीं। गोर जे कॾहिं न मां मरी वियुसि त दुनिया मुंहिंजी क़बर ते अची मूंखे यादि कंदी, छो त मां मज़लूमनि जो आवाज़ आहियां। मां इहो आवाज़ हमेशा हमेशा जे लाइ दफ़नाए छॾींदुसि, छो त तूं शींहं जे वात मां गिराउ खसियो आहे। हाणे तोखे शींहं जो खाज थियणो पवंदो। शींहं जी खल पाइण सां गिदड़ कॾहिं बि शींहं नाहे थींदो। गोर, तूं नंगनि जो दलाल थी करे इज्जतुनि जो लुटेरो थींदे मां माठ करे कॾहिं बि कोन वेहंदुसि। गोर, छो त ही सुल्तान इज्जतुनि जो मुहाफ़िज़ आहे। यो तो वक्त ही ॿुधाईंदो त केर गिदड़ आहे केर शींहं। तुझी हैसियत ही चाहे रईस सालार खान जे साम्हूं। मां ज़ालिम जो मौत आहियां, मावा जो रस्तो रोकींदुसि, मुज़मत न मज़ामत कंदुसि। सिंध ॼायुनि जूं इज़तूं लुटेरनि जे हथां कॾहिं बि लुटजण कोन ॾींदुसि। हिकु सालार त छा, जेकॾहिं न 100 सालार अचनि, सिंध ॼाई जे मथे तां रओ नथा लाए सघनि। दिल त चवे थी तोखे इते जो इते दफन करे छॾियां, पर सालार खान मना कई आहे त तोखे आसान मौत नाहे ॾियणो, तोखे तड़पाए 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 मारणो आहे। सुल्तान खे धमकी ॾियणु ॼण त पंहिंजो पाण खे पाण फाहो ॾियणु। मां मौत कोन आहियां डिॼंदो। जॾहिं मौत मथों आई न पोइ पुछंदुसि। हलां थो, जेकी तोखे ढगा करणा आहिनि न, अची काए वञजाए। एडी आकड़। महरू केॾां थी वञी? सुल्तान जी कॉल आई हुई, चई त हारिन खे कुछ बिज ऐं कलर जी ज़रूरत आहे, तंहिं करे। खबरदार महरू, घर खां हिकु पेर बि ॿाहिरि न कढजाए। त सालार जी ख़बर अथई न? सालार त सुल्तान खे हिते अचण ई नथो ॾे, ऐं न को मूंखे बनी ते तो वञण ॾे। आख़िर सालार चाहे छा थो? तुंहिंजे इन्हनि लछणनि जे करे तुंहिंजे मंगे दे तोखे कुराड़ो करे छॾे ॾिनो। आख़िर तोखे अकुल कॾहिं ईंदो? तूं लाइक जो पुट नाही, धीउ आहीं, ऐं धीअरियूं घरनि में सुहंदियूं आहिनि, ॿनिन ते न। बानो, पंहिंजी हद में रहो, मूंखे पढ़ाइण जी ज़रूरत नाहे। तूं सालार जी भेण आहीं, हिन घर जी इज़त आहीं, ऐं मां हिन घर जी इज़त खे बर्बाद थियण कोन ॾींदसि। मूंखे ख़बर आहे तोखे कहिड़ो पेट में सूर आहे। कलर जा मसला पाणे सालार हल कंदो। तूं हुन सुल्तान ॾे जा दीदार थी करण वञी। बानो, पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए। कंहिं ॿिए ते तोहमत हणण खां पहिरीं पंहिंजे गिरेबान मत झांके ॾिस। तूं बि का खीर जी धोतल कोन्हे। जेकॾहिं तूं हिन घर खां ॿाहिरि निकिती आहीं न, त सालार तोखे कोन छॾींदो। सालार मूंखे सख़्तीअ सां मना कयो आहे त महरू हिन घर खां ॿाहिरि न वेंदी, ऐं न ई वरी को एरो गेरो नथू केरो हिन घर में ईंदो। महरू कंहिंजी ग़ुलाम नाहे, ऐं हा, मूं ते कंहिंजो हुकुम नथो हली सघे। मां पंहिंजी मर्ज़ी जी मालिक आहियां। मां बि बनी ते वञी ॾेखारींदसि, ॾिसां थी त केरु थो मूंखे रोके। महरू, तूं वॾी ग़लती करे रही आहीं। तोखे सिवाय पछतावे जे ॿियो कुझु बि कोन मिलंदो। रोक जे रोके सघी। गिदरो छुरीअ ते किरे या छुरी गिदरे ते, ॻाल्हि त साॻी आहे। हाणे मां कयां थी सालार खे फ़ोन। सालार तुंहिंजी पाण ई सारल आहे। बाबा, काठियूं तमामु घणियूं आहिनि, मां अकेली कीअं खणी सघंदसि? धीअ, मूंखे ख़बर आहे तूं हिकु चकर में काठियूं कोन खणी सघंदीअ। 3-4 चकर हणी वञी खणी अच। वञ मुंहिंजा बाबा। बाबा, काठियूं ई नाहिनि करणियूं, घर जा ॿिया कम बि आहिनि। त पोइ तूं ई ॿुधाए पुट, मां छा कयां? हुजे हा गॾु गाॾो त हिकिड़े चकर में खणी अचां। बाबा, सदोरीअ खे चओ न
त मूंसां गॾु हले, ॿ भरियूं खणी वेंदी। हटी गटी आ। पुट शमा ख़बर बि अथई त परूअ सदोरी जो घर खां ॿाहिरि निकिरणु बंदि करे छॾियो आहे। हा हा कान थी हलां मां, मोतबर वठी बि पाण हलंदी पाण सां गॾु, ऐं अदा जे आॾो ड्रामो बि हीअ पाण कंदी। लाचार कोने मूंखे माई, मां कोन हलंदसि तोसां ॿाहिरि। हा हा तूं घर जो मोबी पुटरा, अच वेह त मां तुंहिंजी ख़िदमत कयां। बाक़ी असां आहियूं वधियल भाती घर जा, हा न? हाणे पाण में न विड़ो। पुट सदोरी धीअ वञ भेण सां गॾु, तव्हां ॿई गॾिजी करे काठियूं खणी अचो। वञ मुंहिंजा बाबा, देरि पई थिए। बाबा मां त अखियुनि सां वञा, पर तव्हांखे त ख़बर आहे न त पोइ हीअ भागी शमा ऐं अदा परू मूंसां कहिड़ो हशर कंदा। मां न वेंदसि बाबा। तुंहिंजे रुलण ते पाबंदी आ। तोखे घर जे कमकार खां केर रोकियो आ? हाणे घणा ड्रामा न करे ॾेखार, सिधी थी हल। तूं वञ सदोरी धीअ, मां वेठो न आहियां। ॾिसां त परू तुंहिंजो कीअं तूं नालो वठे। ठीकु आ, हलां थी मां तोसां, पोइ नोड़ीअ मां नांग न ठाहिजो। अचड़ी वञो पुट, जल्दी वञो। रे ख़बर सुल्तान, हेल हारिन मेहनत कई है या न? साइण हेल ॾिसो त फसल केॾो न सुठो थियो आहे। कर्ज पखे जो छा हिसाब किताब आहे? साइण उहो सभु कुझु लिखियल आहे। सुल्तान जेस ताईं बाबा जिंदा हो त खैर छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। अॼु खां ज़मीनुनि जो हिसाब किताब सालार पाण कंदो। हू नथो चाहे त मां ज़मीनूं संभालियां। साइण पर रेस वॾे त तव्हांखे वसियत कई हुई न। सुल्तान तू न समझी सघंदे, मां हिन वक़्तु निठण उस में बीठी आहियां ऐं मुंहिंजे मथे तां पीउ जे छांव जो ककर लही वियो आहे। तू नथो समझी सघीं, मां हिकु मजबूर औरत आहियां ऐं हिकु सिंधी औरत पंहिंजे भाउ जे अॻियां नथी ॻाल्हाए सघे। पर साइण हाणे तोखे बड़ जो घाटो वण थियणो पवंदो। साइण तूं सिंध जी उहा मासूम न्याणी आई जेका पंहिंजे हारनि नारनि खे अकेलो नथी छॾे सघे। साइण मेरो तूं रुगो हिम्मत कर। ही सभु ज़मीनूं तुंहिंजियूं आहिनि, ही हारी नारी तुंहिंजा आहिनि, असां तुंहिंजा आहियूं। तूं महिरनि सां न पर रेस मोहम्मद लाइक़ जो रूह आहीं। ईअं सम्झ असां सभु तोसां गॾु आहियूं। गुलू मुझे रस्तो छो रोकियो अथई? गुलू ही सुठो तरीक़ो कोने कंहिंजो रस्तो रोकण। मां चवां थी हथ कढ मुंहुं मां, हथ कढ मुंहुं मां। मां चवां थी छॾ मूंखे। छा त छोकिरीअ जो जोबन हुयो, हक़ ते नादर ख़ान चरियो थियो थो हुते। सदोरी तुंहिंजे हुस्न जे अॻियां त ज़ाहिदनि जा ईमान बि लुड़ी वेंदा। छा त काफ़र अदाऊं हूं तुंहिंजो। साइण जेसी ताईं आउं ज़िंदा आहियां तव्हांजो साथ ॾींदो रहंदुसि, छो त रेस वॾो मूंखे तव्हांजी पारत करे वियो। तुंहिंजी महिरबानी सुल्तान, पर मूं हाणे हिकु फ़ैसिलो कयो आहे त मां पाण ई पोइ हिते हटी वञां ऐं मुंहिंजा भाउर ही राजभाग संभालीनि, बनियूं संभालीनि। जेकॾहिं न मूं ॾिठो त इहे नाकाम थी विया आहिनि त पोइ मां सोचींदसि।
ठीकु आहे साईं, तव्हां पंहिंजो ख्यालु रखिजो। टेक केयर सुल्तान। मरी वे सुल्तान, तुझी या जुरत कीअं थी आहे कि तूं असांजे नंगनि में हथ विधा आहिनि। ज़बान संभाले ॻाल्हाए सालार खान। मुंहिंजो न सही पर पंहिंजी भेण जो ख्यालु कर। मूं त तुंहिंजे मारण जा बहाना पे ॻोल्हिया। तूं कारो आहे सुल्तान, कारो। मरण लाइ तयारु थी वञ। बस कर सालार खान। न सुल्तान कारो आहे न ई वरी मां। तोखे त रुगो झेड़े झेड़े करण जा बहाना था खपनि। असां ते इहा तोहमत न लॻाए। अगरि मुड़ुस माण्हू आहीं न त पोइ कर सुल्तान सां मुक़ाबिलो। सालार! बस सालार खान बस। सुल्तान खे अकेलो न सम्झ, पर हू चई छॾियो, सम्झ लोह ते लीक अची वई। पर हू तो सालार खान ते हथ खणी पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। हाणे सुल्तान सां गॾु तूं बि मरंदे, मरंदे तूं मरंदे। पर हू मरंदो, सुल्तान बि मरंदो। पर जॾहिं असांजो वारो आयो न त वारो वॼाए वठंदा सही। पर असांजे मरण ते माण्हू वाह वाह कंदा, पर तो जहिड़े माण्हूअ जे मरण ते दुनिया टक ॾींदी, खिलंदा। सालार खान, हर शइ फना थी वेंदी। तुंहिंजी आकड़, तुंहिंजी वॾाई हिन मिटीअ में दफ़न थी वेंदी। रहंदो नालो अलाह जो। सालार खान, नेकी कंदे ते नेकोकार सॾिजंदे, ऐं बुराई कंदे न त बुराई जो अंजाम ॾाढो बुरो अथई। महरू कल भी असांजी भेण हुई, अज भी असांजी भेण आ, ऐं क़यामत ताईं भेण रहंदी। दौलत जी लालच में अची ॿी खे त मराए छॾी, पर जेकॾहिं हाणे साइण जे वार खे बि विंगो कई त पूरो करे छॾींदोसांइ। पर हू चई छॾियो, सम्झी लोह ते लीक अची वई। सुञाणा थो तोखे बि। वटसा मुहांडो पूरो कंदो मूंखे। ॾिसी रहंदुसि तोखे बि। बस हट जा, हट हल हल तोखे मां ॾिसां थो खारानी। हल जीअण जा जतन हुए केॾा करे थी, रोज़ जिए थी, रोज़ मरे थी। सुहिणी सदा सिंध जाई, सुहिणी सदा। खबरदार माई मुरादी, मूंखां संग जी ॻाल्हि न कजांइ। अज भी इनकार थई, सुभाणे भी इनकार थई। छो छाजो इनकार थई? अदा मलूक पिरे मुंहिंजे पुट जी मंगा अॼु बि आहे, सुभाणे बि उन जी थींदी। ॾिस मुरादी, मुंहिंजो ब्लड प्रेशर ख़राब न कर। मूं तोखे अॼु बि जवाब ॾिनो, ॾींहं क़यामत ताईं जवाब थई बस। मां चवां थी शराफ़त सां, इज़त सां मूंखे तारीख़ ॾे, न त तोखे ख़बर आहे न मूंखां बुछड़ो थी वधीक केरु कोन लॻंदई। मां चवां थो निकिरी वञ मुंहिंजे घर मां, न त धिका ॾेई कढंदुसि। हाँ हल हथ तो लाहे ॾेखार, हथ तो लाहे ॾेखार मूंखे, त ॾींहं जा तारा तोखे ॾेखारियां। तोखे ख़बर न आहे मोहम्मद लाइक जी नौकरियाणी आया। वॾो मुड़ुसु आहे साईं, मूंखे धिका ॾेई हाणे घर मां कढंदो। मुंहिंजे पुट जी मंगा आहे का तुंहिंजी बादशाही कोन थी हले। मां चवां थो निकिर मुंहिंजे घर मां, जंहिंखे वणे तंहिंखे वञी दाह ॾे। हल। हाँ तोखे ख़बर कान्हे वॾेरे लाइक वटि कमु कंदी आहियां, उन खे सभु ॻाल्हियूं ॿुधायां थी। वॾेरियाणी खे त मूं ॿुधाए छॾियूं आहिनि। ॾिसजां त तोसां हशर कहिड़ो था कनि, ऐं जेकॾहिं उन्हनि इंसाफ़ न कयो त कोर्ट सगोरी पई आहे, उते मुंहिंजो फ़ैसिलो थींदो। इहे आम कान वेंदी सही। हा हल हल कोर्ट ते वञी, जिना वणे तिना वञी, निकिर था हल हल। आउं चवां थी मूंखे हथ न लाहींदो कर, पर इहा छोरी ॾिस त मुंहिंजी आहे। ॾिसां त कीअं नथो इहा छोरी जो संग मूंखे ॾी। इहा बशू जी कुंवार अथई दिलि ते लिखी छॾ। हा हाणे हली थी विया ॾेई,
आउं चवां थी मुंहिंजो नालो न खण ॾेई वेचारो ॻाल्हाए थो मूंसां छिके तोखां वठां वालेकुम अस्सलाम। अदा तगिया खाना खुश हाँ मोहम्मद सालिया ते ख़बर खुश आहीं? हा अदा तगिया खाना मां ॾाढो ख़ुशि आहियां। अल्लाह जो वॾो करम आहे। तूं ॿुधाए तूं त ख़ुशि आहीं न? मां त यार ॾाढो ख़ुशि आहियां। सॼो ॾींहुं तो पियो नच कार कयां। ख़बर त हूंदई त रईस सालार ख़ान शादीअ जी इजाज़त ॾेई छॾी आहे। हाणे त बाबा रुगो ख़ुशियूं ई ख़ुशियूं आहिनि। बराबरि अदा इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। पोइ भला कहिड़ी तो तारीख़ ॾीं? अदा तगिया इहो त तूं रे सालार ख़ान खां पुछ, इहो कहिड़ी तारीख़ थो रखे? बाबा मां सालार ख़ान खां पुछी आयो। चयोमांसि मुंहिंजो बाबा आयो कहिड़ी तारीख़ रखूं? मूंखे चई त बाबा तव्हांजी मर्ज़ी आहे, जेका वणेव वञी शादीअ जी तारीख़ रखो। तारीख़ रखे पोइ अची मूंखे ॿुधाइजो त कहिड़ी तारीख़ रखी। हाणे तूं मूंखे ॿुधाए त कहिड़ी तो तारीख़ ॾीं त मां रेस खे वञी इतलाउ ॾियां। अदा तगिया हाणे मां तव्हांखे छा चवां? मूं तव्हांखे शइ ॾेई छॾी आहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जेका तारीख़ रखो मूंखे क़बूल आहे। जेकॾहिं यार मूं ते तो तारीख़ रखी न त बाबा पोइ मुंहिंजी तारीख़ अथई 10। अदा तगिया 10 तारीख़ सुभाणे न परीं आहे, एतिरो जल्दी? बाबा सामान सरणा सभु वरिता पिया न, कमु लथो पियो। बाक़ी हाणे कम खे हथो रुगो अॻिते धिको ॾियणो। हाणे पाण खे करणो इहो आहे त 10 तारीख़ न्याणीअ खे वनवा में विहार, 17 तारीख़ अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। पोइ ईअं ठीकु आहे न बाबा? ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। मोहम्मद सालिया यार हाणे मोकिलाणी कान्हे, तोॾे बि ख़ैर असां ॾे बि ख़ैर। मां हलाए। छा थियो आहे सालार? अॼु तुंहिंजो पारो 200 डिग्री खां बि मथे चढ़ियल आहे। ख़ैर त आहे? अदा ख़ैर त आहे। नादर वञ बंदूक खणी आ, या मुखे मार या इन मेरुअ खे हण। अहिड़ी ज़िंदगीअ खां त मौत बहितर आहे। अदा आख़िर थियो छा आहे? अदी छा कयो? हिन छोरीअ खे मूं ॾाढो मना कयो त सालार मना कयो आहे त तूं घर खां ॿाहिरि पेर न रखंदी आहे, पर न, चादर कुल्हे ते रखी पोइ आ पुट बनीअ ते वई भली वञे, धूड़ वञी पाए। जेका उते हरकत कई आहे न उहा बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। इन्हनि हरकतुनि जे करे ई त ज़मीन ते वेंदी आहे, न त हिन खां सवा फसल सुकी कोन वेंदो, ज़मीन गैर आबाद कोन थी वेंदी। पर अदा आख़िर थियो छा आहे? छा थियो आहे बनी ते? कुझु त ॿुधा। टके जे शुरन परू ऐं सुल्तान जे साम्हूं मुंहिंजी बेइज़ती कई अथई। इहो त ग़लति कयो आहे आदि। अदा तव्हां रिलैक्स थियो, मां आदि सां ॻाल्हायां थो। इहा छोरी कान सुधरंदी जेसीं ताईं मोचड़ो हथ में न खणंदो। इहा ढेल पई टिलंदी। हाणे मोचड़ो खणो पवंदो। इहा मोचड़े खां सवा कोन मुड़ंदी नादिर, कोन मुड़ंदी। अदा तव्हां थधा थियो, मां वञा थो अदीदा, मां वञा थो। अदी मुरादी काॾे वधी थी रस्ता ई घिटियूं मापींदी? अरे अदा खुदा खुदा कर, कहिड़ियूं घिटियूं थी मापां? नसीबनि जी ॻाल्हि आहे, वॾेरनि में पई वञा, उते थां ॿुहारी कंदी आहियां न अदा।
ये घर जो कमकार करे पंहिंजो ऐं इन बशू जो पेट पालींदी आहियां। अरे वाह तो मूंखे ख़बर आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि चवां, तुआरे बशूअ मवाले पुट बि ॿूटो कोन मारियो, सॼी ज़िंदगी डंडे कूंडे ऐं सुल्फीअ में हणी तेल करे छॾी। जेकर न मुंहिंजो पुटु इन जॻह ते हुजे त ची भट ई हिकिड़ी ॾियासि चीकट कंदो अथे, ची ची ची। बस रे अदा, हाणे घणो न ॻाल्हाए। कोई बि मुंहिंजो पुटड़ो तवारे वारिस खां त चङो आहे न, ऐं कंहिंजो चमचो त कोन्हे। कहीं छा थी? कहिड़ी कमी आहे मुंहिंजे पुट वारस में त जंहिं मवाले पुट खां 100 दफ़ा चङो आहे? भले मूं वारो पुट धमज़ी आहे, पर मवालो शवालो त कोन्हे न। हाणे हाय अदा, अदा मवाली त सॼो जग थी पियो आहे। हाँ, रईस सालार खे ॾिस, का राति अहिड़ी नाहे जो शराब न पीए। हाँ, उनखे त केरु कुझु कोन थो चवे। बाक़ी ग़रीबनि ते हर को काहियो बीठो आहे त मवाली आहे, नशाई आहे। अरे तूं त सफ़ा दिलि आसमान ते चढ़ी वई। मूं त मिड़ई तोसां मश्करी पई कई। ख़ैर अदा, ख़ैर। कहिड़ो मूं तोखे सच में चयो? मूं बि मिड़ई तोसां मश्करी पई कई। हा, हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे, ख़बर अथई त वारस पुट जे शादीअ जी तारीख़ रखिजी वई आहे। सुभाणे सदोरीअ खे वनवा में विहारबो, ऐं तूं त हिन ॻोठ जी वॾड़ी आहीं। इन सॼे प्रोग्राम खे मथो त तूं ॾींदी न। हा हा, छो न, मां आहियां न, ऐं सॼे काज खे संभालींदुसि। तूं को उल्को ई न कर। सॼे राज खे बि दर दर ते वञी सॾु ॾींदी। अरे अदा, तूं जल्दी वञी पताशा वठी अच, बाक़ी सॼे कम खे आउं पाण संभालींदुसि। अरे वॾी महिरबानी तुंहिंजी। हाणे तूं भली हल, मां पताशनि जो बिलो करे तोॾे नियापो थो मोकिलियां, ठीकु आहे? तकिड़ो थी अचिजांइ। हा हा, आउं बि जल्दी मोटी ईंदुसि। ये अधी महरो बि रोए पई। शायदि अदा सालार असांखे हिकु तरफ़ी ॻाल्हि ॿुधाई आहे। मूंखे अदी खां बि हक़ीक़त पुछणु घुरिजे। अदी, तूं रोई पई? न न, अहिड़ी ॻाल्हि त न आहे। बसि बाबा जी यादि अची वई, तंहिं करे दिलि उदास थी वई। अदी, अदा सालार छा पियो चवे? अदा सालार छा चवंदो? उनजो कमु त रुगो ॿियनि ते आङुरू ई खणणु आहे, ॿियो छा? अदी, तूं बि इहो सुठो नथी करी। तव्हांखे ईअं न करणु घुरिजे। धारियनि मर्दनि सां गॾु घुमण वारी छोकिरी खे असांजे समाज में सुठी निगाह सां नाहे ॾिठो वेंदो। नादिर, मूं अहिड़ो को बि कमु कोन्हे कयो जंहिंसां मूंखे शर्मिंदगी महसूस थिए ऐं तव्हांजो कंधु झुके। अदा त चवे पियो त सुल्तान ऐं परू धारिया न आहिनि, हू असांजा पंहिंजा आहिनि, ऐं मां उन्हनि सां घुमण न वई हुअसि। मां बनीअ जो हिसाब किताब करण वई हुअसि। अदा मना थो करे त तूं न वेंदी कर बनी ते। अदी, बनी संभालण लाइ असां वेठा आहियूं न। तूं छो थी परेशानी पाण ते खणी? तूं माठ करे पंहिंजो घर संभाल। ठीकु आहे, मां नथी वञा बनीअ ते, पर जॾहिं मूंखे महसूस थियो न त तव्हां बाबा जी मिल्कियत संभालण में नाकाम थी विया त पोइ मां बि माठ करे न वेहंदसि। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।